खबर शामिल कराची शिकारपुर खां शिकारपुर के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO समेत बिन एहलकारन के जख्मी करे छड़ियो। गढ़ी तेगो के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO और बिन पुलिस एहलकारन के जख्मी कयो। पुलिस मूजिब धाड़ेल मुनवर जतोई थाने ते हमलो कयो। SHO रालिफ पठान और 2 पुलिस एहलकार जख्मी थी पिया। जख्मिन के खानपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस नफरी गढ़ी तेगो रवानी थी वई आहे। गढ़ी तेगो के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO और बिन पुलिस एहलकारन के जख्मी कयो आहे। अहम खबर के हवाले से आवां अपडेट करायो। शिकारपुर के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO समेत बिन एहलकारन के जख्मी करे छड़ियो आहे। गढ़ी तेगो के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO और बिन पुलिस एहलकारन के जख्मी कयो। पुलिस मूजिब धाड़ेल मुनवर जतोई थाने ते हमलो कयो। SHO रालिफ पठान और 2 पुलिस एहलकार जख्मी थी पिया। जख्मी के खानपुर अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस नफरी गढ़ी तेगे रवानी थी वई आहे। खबर बाबत अवां के अपडेट करे आयूं। नाज़रीन पर शिकारपुर का या अहम खबर अवां से शेयर करे आयूं। शिकारपुर के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO समेत बिन एहलकारन के जख्मी करे छड़ियो आहे। गढ़ी तेगो के कच्चेवार इलाके में धाड़ेलन थाने ते हमलो करे SHO और बिन पुलिस एहलकारन के जख्मी कयो। पुलिस मूजिब धाड़ेलन मुनवर जतोई थाने ते हमलो कयो। SHO रालिफ पठान और बिन पुलिस एहलकारन के जख्मी कयो आहे। इन हवाले से वधिक तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी शिकारपुर जो रिपोर्टर आगा तारिक पठान असां सां लाइन ते मौजूद है। जी आगा तारिक, अपडेट कजो, वधिक छा तफसील आहिनि? जी अवां खे ॿुधाईंदो हलां, अॼु शिकारपुर ज़िले जे गढ़ी तेगो वारे इलाके में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो त सुबुह सवेर ई जेको आहे गढ़ी तेगो जे मुनवर जतोई जेको थाणो तैनात थियो आहे उन इलाके में हिकिड़ी चौकी ते गढ़ी तेगो जेके टके या धाड़ेलन उन्हनि हमलो करे विधो, जंहिंमें मौजूद जेको मुनवर जतोई SHO जेको मौजूद आहे उन जे मथां हमलो थियो, जेका उहो ज़ख्मी थी पियो। जॾहिं त उते मौजूद हिकिड़ो सिपाही जेको आहे उहो ज़ख्मी थी पियो। उन खां बाद जेके इतला मिलण ते SSP शिकारपुर तनवीर चुनियो वरी नफरी पहुची करे जेको आहे इलाके जो घेरो कयो ऐं ऑपरेशन कयो, जंहिंमें उन ऑपरेशन दौरान जेको आहे सॼे इलाके खे घेरो थियो आहे। जॾहिं त ड्रोन जहाज जी मदद खां मुकमिल इलाके जो सर्च ऑपरेशन कयो थो वञे। हिन महिल इलाके में जेको आहे फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। जवाबी जेकी फायरिंग आहे पुलिस जी, उन में जेके धाड़ेलन ज़ख्मी थियण जी इतला, जॾहिं त हू जेके दरिया पार इलाइक़ो जेको आहे उहो टपी विया आहिनि ऐं इहो जेको ऑपरेशन जारी आहे। हिन महिल SSP शिकारपुर जी ॻाल्हि ॿोल थी आहे त हुनजो चवणु आहे त असांजो ऑपरेशन जारी रहंदो। हिन इलाके में केतिरे अरसे खां वठी करे इन्हनि धाड़ेलन जो जेको आहे घेरो हुयो ऐं हीउ जेको इलाइक़ो उहो इलाइक़ो जिते सॼे ज़िले न ॿियनि ज़िलनि खां बि माण्हुनि खे अगवा करे हिते रखियो वेंदो ऐं हितां जेको आहे भूंग जे एवज़ जेको आहे उन्हनि खे जेको आहे माण्हुनि खे ॾिनो वेंदो ऐं हीउ इलाइक़ो जेको आहे धाड़ेलन जो गढ़ हुयो ऐं हिन इलाइक़े में जेके आहिनि माण्हू मुतासिर हुया, जंहिंमें तेगानी आहिनि, जतोई आहिनि ऐं ॿिया जेके इलाइक़े जा जेके हिते जा रहंदड़ आहिनि उहे सख़्तु परेशान आहे। जॾहिं त शिकारपुर ज़िले जे इंडस हाईवे खां बि जेके फुर लुट थींदी उहो बि हिन इलाइक़े में माण्हुनि खे खणी ईंदा। जॾहिं त सखर घोटकी ऐं लाड़कानो ऐं ॿियनि ज़िलनि मां बि जेके बि अगवा थींदा उहे माण्हू हिन गढ़ी तेगो वारे इलाइक़े में खणी ईंदा। हिन इलाइक़े में जेको आहे ऑपरेशन ऐं थाणो जेको आहे मुक़ररु करण जी वजह इहा ई आहे त हीउ कच्चे जो इलाइक़े खे मुकमिल साफ़ करण लाइ SSP तनवीर चुनियो हिन इलाइक़े में मुनवर जतोई जे नाले खां थाणो जेको आहे मुक़ररु कयो। मुनवर जतोई जेको हिते शहीद थियो उन खां बाद हिन पुलिस एहलकारनि जा हौसला बुलंद करण लाइ हिन इलाइक़े में इहो थाणो थियो। उन खां पोइ चौकियूं बि तैनात जेके ड्रोन जहाज ऐं वरी नफरी हिते तैनात थी आहे। अॼु जेके सुबुह हमलो थियो आहे, हमले खां बाद जेके फायरिंग में इहे SHO गालिब पठान ऐं जेको आहे हिकु सिपाही जेको ज़ख्मी थियो आहे उन्हनि खे शिकारपुर सिविल अस्पताल खां पोइ लाड़काने ऐं सखर जे अस्पताल में रेफर कयो आहे। हिन महिल ऑपरेशन जारी आहे। जी ऑपरेशन हिन वक़्तु बि जारी आहे। आगा तारिक, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।